दादू रिपोर्ट सरवर जलाल सोलंगी मूजिब तारीखी मकबरे मियां यार मोहम्मद कलोड़ी ज़मीनी कब्रिस्तान ते थियल कब्जे खिलाफ मकामी गोठानो आशिक लूंड निजामुद्दीन कलोड़ो गुलबहार लूंड दादू प्रेस क्लब अॻियां हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे तायो आहे त ॻोठ जे बासर माण्हुनि हनान कोरेजो, उमर शेख, मकसूद कोरेजो ॿियनि तारीखी मकबरे मियां यार मोहम्मद कलोड़ जी 350 एकड़ ज़री ज़मीन ते कब्ज़ो करे कब्रिस्तान खे मसमार कयो वियो आहे। जे सबब संदन वॾड़नि जे क़बरुनि जी बेहुरमती थी रही है। चयो त ज़मीन ऐं कब्रिस्तान तां कब्ज़ो ख़त्म करण लाइ केतिरा ई एहतिजाज करण बावजूद मुख्तार का दादू ऐं एसी दादू कब्ज़ाखोरनि सां मिली भगत करे कूड़ा खाता ठहिराए उते दुकान तइमीर कराया आहिनि। ॻोठाणनि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म इमरान खान चीफ स्टाफ ऑफ आर्मी समेत अला अख्तियारनि खां अपील कई आहे त तारीखी कब्रिस्तान जी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ ऐं सहूलियतकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे कब्ज़ा ख़त्म कराए ॻोठाणनि सां इंसाफ़ कयो वञे।